ज़िक्र कंदासीं आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा अमरीका खां कर्ज़ जी रक़म जे तकड़ी फ़राहमीअ लाइ IMF ते दबाव विझण जी दरख़्वास्त करे छॾी आहे। ज़रियनि मूजिब चीफ जनरल कमर जावेद बाजवा अमरीकी नायब परॾेही वज़ीर वेंडी शर्मन सां फ़ोन ते राब्तो कयो। अमरीका खे कर्ज़ जी क़िस्त जारी करण लाइ दबाव विझण जी दरख़्वास्त कई आहे। IMF 13 जुलाई ते कर्ज़ लाइ पाकिस्तान खे स्टाफ लेवल जी मंज़ूरी ॾिनी। IMF खे फौरी तौर पाकिस्तान खे $1 अरब 20 करोड़ डॉलर जारी करणा हुआ, पर उहो मामलो लगातार देर जो शिकार थी रहियो आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई आहे। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में मुल्क जे अंदरूनी ऐं ख़ारिजी सिक्योरिटी सूरत हाल ते गौर वीचार कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त आर्मी चीफ वज़ीर आज़म खे बरसात ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में पाक फ़ौज जे रेस्क्यू ऑपरेशन बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में पाक फ़ौज जूं इमदादी कार्रवायूं साराह जोगियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुल्की मैशियत बचाइण लाइ ॾुखिया फ़ैसिला कया, अवाम खे रिलीफ ॾियण लाइ हर मुमकिन कोशिश करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इस्लामाबाद में पाक अमेरिकन बिज़नेस फोरम जे वफ़द सां मुलाक़ात बाद तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त जॾहिं हुकूमत जूं वागूं संभालियूं मुल्क नाज़ुक दौर मां गुज़री रहियो हो। वज़ीर आज़म चयो आहे त मैशियत जी बहालीअ लाइ असां ॾुखिया फ़ैसिला कया, मेहनत सां मुल्की तरक़ीअ लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म चयो आहे त बिजली जे पैदावार जो इन्हिसार दारामदी ते घटि करे रहिया आहियूं। तरजीही बुनियादनि ते 6-7 हज़ार मेगावाट सोलर ऐं विंड एनर्जी मनसूबा शुरू कंदासीं। सुप्रीम कोर्ट नेब तरमीम तहत रिलीफ के मशरूत करण वारियुनि दरख़्वास्तनि ते वफ़ाक़ी हुकूमत खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो त आइन तहत अदालत खे पंहिंजो कमु जारी रखणो आहे, पंहिंजे हलफ़ तहत शफ़ाफ़ अंदाज़ में कमु जारी रखंदासीं। सुप्रीम कोर्ट में नेब तरमीम ख़िलाफ़ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान एडिशनल अटॉर्नी जनरल आमिर रहमान अदालत जे आइनी हैसियत में मामलत लाइ पेश थियो। PTI जे वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो त इस्लाम ऐं आइन में एहतसाब ते ज़ोर ॾिनो वियो आहे। अदलिया जी आज़ादी ऐं अवामी उहिदेदारनि जो एहतसाब आइन जो बुनियादी जुज़ आहे। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे चेक एंड बैलेंस हुअणु जमहूरियत लाइ तमामु ज़रूरी आहे। करप्शन बुनियादी तौर अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु ऐं ख़ज़ाने खे नुक़सानु पहुचाईंदो आहे। ख्वाजा हारिस चयो आहे जेकी तरमीम आइन सां टकराव में आहिनि उन्हनि खे कालदम करार ॾिनो वञे। बुनियादी ढांचे ख़िलाफ़ आइन में तरमीम बि मुमकिन आहे। अदालत तरमीम तहत रिलीफ खे मशरूत करण वारियुनि दरख़्वास्तनि ते हुकूमत खे नोटिस जारी कंदे ॿुधणी ईंदड़ जुमे ताईं मुलतवी करे छॾी आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे बाक़ी ॾींहंनि में शाम जो कुझु न कुझु थींदो रहंदो आहे। जुमे जो ॾींहुं पुरअमन हूंदो आहे, उन लाइ जुमे ताईं ॿुधणी मुलतवी कई वञे थी। ज़िक्र कंदासीं सिंध जे वक्ती गवर्नर आगा सराज दुरानी सां IG सिंध पुलिस गुलाम नबी मेमण मुलाक़ात कई आहे। गवर्नर हाउस में थियल मुलाक़ात दौरान सूबे में अमन अमान जी सूरत समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। आगा सराज दुरानी IG सिंध गुलाम नबी मेमण खे ॻड़ी यासीन खां अगवा थियल अब्दुर्रहमान मुग़ल खे जल्द बाज़ियाब करण जी हिदायत कई आहे। आगा सराज दुरानी चयो आहे मुल्क जे मुआशी हब कराची में अमन अमान जी सूरत बरक़रार रखण ते पुलिस ऐं रेंजर्स समेत कानून लागू कंदड़ इदारनि अहम किरदार अदा कयो आहे। सखर बैराज जे 36 नंबर दरवाज़े में फाथल हिकु अणॼातल शख़्स जो लाश हथ आयो आहे। पुलिस मूजिब सखर बैराज मां हथ आयल लाश खे कढाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस ॿुधाए त फौती शख़्स जी सुञाणप न थी सघी आहे, जंहिं बाबति वधीक जांच कई पई वञे। ए सेक्शन पुलिस जो चवणु आहे त सखर बैराज मां 2 ॾींहंनि दौरान 2 औरतुनि समेत 4 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। नौशहर फिरोज में गैस्ट्रो वबा की सूरत अख्तियार करे वही है। केतरा बाड़ा गैस्ट्रो में मुब्तला थी विया। सरकारी तोड़े खानगी अस्पतालों मरीजन से भरजी वही। अस्पताल में सहूलतन की भी अणहूंद है। गैस्ट्रो में मुब्तला बाड़न में मारिया, आयान, गुलजार, सुनीता, तानिया, शकील, कलंदर बख्श, सबा, अलानू और बिया शामिल। डॉक्टर मूजिब घिटिन में पानी बेजण करे मक्खियन में इजाफे सबब गैस्ट्रो जो मर्ज वधी वियो है। जमाल शाह ऐं भरपासे वारनि केतिरनि ई ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ मोहम्मद साले ख़ासकली, हाजी खान जिसकानी, साले चांडियो, कादिर जमाली ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि गुलाम सरवर ख़ासकली जी अॻवानी में एहतिजाज कयो। मुतासिर ॻोठाणनि चयो त समूरनि ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न कयो वियो आहे ऐं नई
स्प्रे कयो वियो आहे, जंहिं सबबि हू सख़्त परेशान आहिनि। ॻोठाणनि ॿुधायो त संदन 5000 खां वधीक वोट आहिनि, जॾहिं त चूंडियल नुमाइंदा फ़क़ति वोट वठण ख़ातिर अचनि था, पर ॾुखे वक़्त में कंहिं बि सार नाहे लधी। हुननि ॿुधायो त यूनियन काउंसिल हबेरी जे ॻोठनि जो बि पाणी छोड़ करण सबबि रोड रस्ता ऐं घिटियूं पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठाणनि ॿुधायो त बरसाती पाणी बीहजी वञण सबबि संदन घर ॾही पट थी विया आहिनि, जॾहिं त मच्छरनि जो पिणु आज़ार वधण सबबि ॿारड़ा बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। हुननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त ॼाणियल ॻोठनि मां पाणी निकाल करे संदन मफ़लूज बणियल ज़िंदगी बहाल कई वञे। रेती शहर ऐं भरपासे जे रहवासियुनि पारां बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुतासिर रहवासियुनि ॿुधायो त शहर ऐं भरपासे जे घिटियुनि में बरसाती पाणी बीहजी वञण सबबि संदन ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे। उन्हनि ॿुधायो त ख़ान मौला, मेघवाड़ मौला, इमाम बारगाह ऐं भरपासे में बरसाती पाणी बीहण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर खंयो आहे। मुतासिर रहवासियुनि ॿुधायो त बरसाती पाणी सबबि गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि, जंहिं सबबि ॿारड़ा बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। उन्हनि मक़ामी इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त शहर ऐं भरपासे मां बरसाती पाणी निकाल करे इंसानी ज़िंदगियूं बचायूं वञनि। नवां जतोई ऐं भरपासे में सावणी बरसात खां पोइ 100 एकड़नि ते बीठल खजियुनि जो फसल तबाह थियण सबबि आबादगार सख़्त परेशान थी विया आहिनि। मुतासिर आबादगारनि ॿुधायो त बरसात सबबि फसलनि समेत खजियुनि जे फसल खे बि कापारी धक रसियो आहे, जंहिं सबबि संदन लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। उन्हनि ॿुधायो संदन रिज़्क़ जो ज़रियो खजियुनि जो फसल आहे, जेको तबाह थियण सबबि संदन बचा वेला काटण ते मजबूर आहिनि। मुतासिरनि पोरियतनि सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त संदन तबाह थियल फसल जो अज़ालो करे खेनि फाका कशीअ खां बचायो वञे। बख्शापुर जे 3 वरहनि जी मासूम नीगरी खुलियल गटर में किरी ॿुड़ी फौत थी वई आहे। डोमकी पाड़े जे टाउन कमेटीअ जी नाहिलीअ सबबि नीगरी अनमोल मंगी खुलियल गटर में किरी ॿुड़ी फौत थी वई आहे। राब्तो करण ते टाउन कमेटी अमलदारनि जो चवण ते गटरनि जा ढकण चोर लाहे था वञनि, जंहिं सबबि हादसो पेश आयो आहे। नीगरीअ जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। संदसि माउ खे बेहोश जा दौरा पइजी विया। टंडो मस्ती वेझो नांग जे कखण सबबि 14 वरनि जो नींगर फौत थी वियो आहे। ॻोठ रईस दोस्त मोहम्मद मरी में नांग जे कखण सबबि नींगर राशिद अली शेख फौत थी वियो आहे। वारसनि पारां नींगर खे ज़ख़्मी हालत में अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां संदसि फौतगीअ जी तस्दीक कई आहे। नींगर जो लाश घर पहुचण ते संदसि भातियुनि में रोजराड़ो मची वियो। दादू में घरू परेशानी सबबि 26 वरनि जो नौजवान ज़हरीली दवा पी मुबैना तौर आपघात करे छॾियो। नौजवान अहमद बख्श खोसो घरेलू परेशानियुनि खां तंग थी ज़हरीली दवा पी ख़ुदकशी करे छॾी। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले करे छॾियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। खानपुर महर में गैस्ट्रो विगे 1 साल जे मासूम निगरी फौत थी वई आहे। महर बाढ़े वासण मासूम निगरी मनेशा मेघवाड़ गैस्ट्रो विगे फौत थी वई आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त शहर जा केतिरा ई ॿारड़ा गैस्ट्रो जे मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त शहर मां इंतिज़ामिया अञा ताईं मींहं जो पाणी नाहे कढी सघी। मथां वरी गैस्ट्रो जो आज़ार वधी वियो आहे। शहरियुनि सिहत खाते खां मुतालबो कंदे चयो आहे त गैस्ट्रो ते ज़ाब्तो आणण लाइ एमरजेंसी टीमूं जोड़ियूं वञनि। मेरो खान में 1.5 महीनो अॻु पुरस्कार तौर गुम थियल नौजवान जो पतो न पियो आहे। वारसनि पारां नौजवान जी ॻोल्हा में मदद जी दरख़्वास्त कई वई आहे। नीगर जे पीउ ॿुधायो त संदन 16 वरनि जो नीगर फज़ल रहमान बखराणी मोबाइल फोन वठण लाइ घरां निकितो, जेको अञा घर नाहे पहुतो। हुन ॿुधायो त घणी ॻोल्हा बावजूद संदन नीगर जो को पतो न पियो आहे, जंहिं सबबि हू ॻणतीअ जो शिकार थी विया आहिनि। उन्हनि ॿुधायो आहे त नौजवान जे लापता थियण बाबति थाणे ते एनसीबी पिणु कटराई आहे, पर पुलिस बि खेस बाज़ियाब न कराए सघी आहे। पुलिस मूजिबि लापता नीगर जे मोबाइल जे मदद सां एक शख्स खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं ज़रिए लापता नीगर जो पतो लॻायो वेंदो। नौशहर फेरोज़ में गैस्ट्रो वबा जी सूरत अख्तियार करे वरिती आहे। केतिराई ॿारड़ा गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। सरकारी तौर ख़ानगी अस्पतालूं मरीज़नि सां भरिजी वियूं आहिनि। अस्पतालनि में सहूलियतनि जी अणहूंद गैस्ट्रो में मुब्तला ॿारनि में मारिया, आयान, गुलज़ार, सनीता, तानिया, शकील, कलंदर बख्श, सबा, अलाहनू ऐं ॿिया शामिल आहिनि। डॉक्टर मूजिबि घिटियुनि में पाणी बीहजण करे
मखियुनि में इज़ाफ़ो थियो आहे जंहिं सबबि गैस्ट्रो जो मर्ज़ वधी वियो आहे।